नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। अवां खे जाती का ख़बर ॾींदासूं। तालके जे यूनियन काउंसिल गुल मोहम्मद बारण में वाक़ क़दीम ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मंगरार में क़ाइम गवर्नमेंट प्राइमरी स्कूल मोहम्मद सिद्दीक़ मंगरार में मारी गैस कंपनी जे ताउन सां तइमील थियल स्कूल मोहम्मद सिद्दीक़ मंगरार गुज़िरियल 3 सालनि खां बंदि पियल आहे। मुक़ररु थियल हिकु उस्ताद सेप्टेम्बर 2017 ते हिकु रोड हादसे दौरान फौत थी वियो। 3 साल गुज़रण बाद हिन स्कूल ते को बि मास्टर मुक़ररु न थी सघियो आहे, जंहिं करे सभिनी मासूम ॿारनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻी वियो आहे। ॻोठाणनि जी काफ़ी शिकायतुनि बावजूदि कंहिं बि नोटिस न वरितो। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ मंगरार जे प्राइमरी स्कूल समेत जाती तालके जा केतिराई सरकारी प्राइमरी स्कूल बंदि थियल आहिनि, पर तालीम खाते जा ऑफिसर गहरी निंड में सुतल आहिनि। उन ॾस में ॻोठाणनि मोहम्मद साले मंगरार, हाजी कासिम मंगरार, शाहिद हुसैन मंगरार ऐं ॿियनि पंहिंजे मासूम बचनि समेत एहतजाज कंदे तालीम खाते ज़िले सिजावल जे ऑफिसरनि ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई ऐं वज़ीर आला सिंध ऐं तालीम खाते वारे वज़ीर खां मुतालबो कंदे चयो त असांजे एहतजाज जो नोटिस वठी असांखे जल्द खां जल्द असांजे स्कूल ते को उस्ताद मुक़ररु करे ॾिनो वञे त जीअं असांजे मासूम बचनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बची सघे। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।